सब खां पहिरीं तव्हां छहनी खे वाधायूं। तव्हां हिकिड़ो राउंड क्रॉस करे ॿिए राउंड में पहुता ऐं ॿिए राउंड में बि पब्लिक तव्हांखे फुल सपोर्ट ॾिनी आहे। इन जे करे तव्हां सभिनी खे वाधायूं। पर एज़ पर रूल्स असांखे अॻियां वधिणो आहे त तव्हां छहनि मां सिर्फ़ु 3 ई ॼणा फाइनल राउंड जे लाइ अॻियां वञी सघंदा ऐं उन जो रिज़ल्ट्स अमृता जीअं चाहे अनाउंस करे सघे थी। त ही जेके पुठियां बीठा आहिनि ते असांजा आहिनि टॉप 3। क्या बात है, क्या बात है। छा पिया सोचो अमृता नाइंसाफ़ी थी रही आहे असां सां। अच्छा माना असां शुरूआत खां वठी करे एंड ताईं महिनत था कयूं, असांजे लाइ कोई तारी नथो हो जाए। दिस इज़ नॉट फेयर। हिन ॻाल्हि ते मां हिकु मिंट वठणु चाहींदसि ऐं जेको असांजो टीम आहे, टीम खिलण मना आहे, मां हुनखे हिकु मिंट लाइ मंच ते सेट कंदसि। सभ खां पहिरीं असांजी जेका इंजिन हिन टीम जी, शोभा लालचंदानी, प्लीज़ मथे अचो। हेॾी महिनत करे ही सॼो मांडाण मंडियो वियो आहे ऐं सिर्फ़ु 2 तारियूं। मुकेश आहूजा जी, जंहिं वटि सभु पैसा हमेशह हूंदो आहे, जेके ट्रेजरर आहे, जंहिंखां ॾकंदा आहियूं, जंहिंखां पैसा मिलंदा कोन्हनि जल्दी, बरखा खुशलानी। जया कुछ चवण थी त्रिमूर्ति आहे। त्रिमूर्ति ऐं इहा त्रिमूर्ति जंहिं स्टैंड ते बीहंदी आहे उहो स्टैंड मां। फैमिली नंबर 1 नीरू आसरानी जी। असां शुरूआत कई टीम सिंधी आइडल सां ऐं पोइ हाणे हुनखे टीम खिलण मनाए में कन्वर्ट कयो आहे। नेक्स्ट ईयर ॿियो कोई प्रोजेक्ट खणंदासीं, हुनखां पोइ ॿियो कोई प्रोजेक्ट खणंदासीं ऐं वरी तव्हांजे साम्हूं कुझु न कुझु खणी करे हाज़िर थींदासीं। पर हाणे तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं खिलण मनाए जो राउंड 3 फिनाले। पहिरियों त मां सभिनी जजिस एंड जूरीस जो तहे दिलि सां शुक्रिया अदा कंदुमि। थैंक यू, तव्हां मूंखे इन्हनि अवार्ड जा ताईं पहुचायो, हिन लाइक़ु सम्झो त मां टॉप 3 में अची सघां। वरी आयो आहे तव्हां सभिनी खे खिलाइण। जीअं त मां तव्हां सभिनी खे पहिरियों ई ॿुधायो त मां हिकु सिंधी कलाकार आहियां, घणी पिक्चरूं ऐं सिंधी नाटक करे चुकियो आहियां। त तीअं ई वेझराईअ में हिकु कॉलेज में मां शो पियो कयां त ऑडियंस मां हिकिड़ो माण्हू थियो, चई पुट जाम मस्तु थो करे, अचु बॉम्बे में मूं वटि बि, भाई कॾहिं अचु गॾु मिली कयूं था। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे मां रहां उल्हासनगर, पोइ हाणे मूंखे चई बॉम्बे में अचु बेंड्रा में सिंधी कलाकार। मोहित सर तव्हांखे ख़बर आहे पहिरियों ई बजट घटि। मूंखे जो ख़बर आहे, मां ग़रीब आहियां, मूंखे ख़बर आहे, मां पटाटा विकिणंदो आहियां। पहिरियों ई बजट घटि, वियुमि लोकल ट्रेन में 2nd क्लास में, पहुतमि बॉम्बे त मूंखे डायरेक्टर चई हीअ थी ज्योति, हिन सां अथई तुंहिंजो सीन, ॿई मिली करे मस्तु रोमेंटिक ॻाल्हियूं कजो। इहे तुंहिंजे लाइ चवंदे भाई तूं जाम मस्तु आहीं, मां तुंहिंजे लाइ चंड मां तारा तोड़ींदुसि, मां तुंहिंजे लाइ हीअं कंदुसि हूअं कंदुसि, ऐं पोइ तोखे हुन ते रिएक्शन ॾियणो आहे। डायरेक्टर सीन सम्झाई ऐं मां चालू थी वियुमि। जीअं ई डायरेक्टर चई एक्शन, मुंहिंजो चालू थी वियो रिएक्शन। ज्योतिअ चई मां तव्हां लाइ चंड ते वेंदुसि, मां तव्हां लाइ तारा तोड़ींदुसि, मां तव्हां लाइ तव्हांजे प्यार में दीवानी थी वई आहियां, मां तव्हांजे समुंड में लुॾी वई आहियां। हेॾो सभु चई करे ख़बर अथव छा कई, एंड में ईअं पपी ॾिनई मूंखे। मां हेॾो ख़ुशि में होश थी वियुमि, पहिरियों ई जवान खून ठरी पियुमि। चयोमांसि अई ज्योति हेॾी ज़बरदस्त पपी ॾिनी थी, तुंहिंजे साम्हूं करीना फेल आहे। अहिड़ो डायरेक्टर ॿुधी करे मूंखे कन हेठां चपाट वई, चई मुआ करीना फेल आहे, मां तोखे थो फेल कयां, निकिर हितां। अहिड़ो धर्म जो धिको ॾेई ॿाहिरि कढियईं। असली मूड ई ख़राबु थी वई, छा ॿुधायांव। डायरेक्टर ॿाहिरि कढियईं, उन ॻाल्हि ते गम न थियो, उन ॻाल्हि ते मूड न थियो, उन करीना साम्हूं चपाट आई न, उन ॻाल्हि ते मूड ख़राबु थियो। पोइ वियुमि लोकल ट्रेन में वापसि घरु अचां पियो शाम जे टाइम ते। उन्हनि बि ॾिनऊं ट्रेन में मूंखे धर्म जा धिका, जाम गर्दी हुई ऐं आया सनो 4थी सीट ते ईअं सुरकाए सुरकाए वेही रहियमि थोरो मां बि। त ॾिठो त ॿ माण्हू पाण में सिंधीअ में पिया ॻाल्हाइनि ऐं असां सिंधियुनि जी आदत आहे ॿियनि जी ॻाल्हियूं कन लॻाए बराबरि ॿुधंदा आहियूं। ॿ माण्हू सिंधीअ में पिया ॻाल्हाइनि त हिकु भाईअ ॿिए खे चई भाई तव्हां सिंधी आहियो? चई हा मां सिंधी आहियां।
चईंसि किथां जा आहियो? चईंसि मां बि उल्हासनगर मां आहियां। चईंसि उल्हासनगर मां आहियो? मां बि त उल्हासनगर मां आहियां। चईंसि उल्हासनगर में किथे? चईंसि 4थे नंबर में, नेताजी चौंक ते। चईंसि भाऊ मां बि त 4थे नंबर में रहंदो आहियां, नेताजी चौंक ते। चईं नेताजी चौंक ते रहंदा आहियो, अॼु ताईं तव्हांखे ॾिठो न आहे, भला ॿुधायो नेताजी चौंक ते किथे? चईं राखी पैलेस में। चईं भाऊ छा मजाक था कयो, मां बि राखी पैलेस में रहंदो आहियां। हे सभु मां ॿुधां पियो भाऊ, मुंहिंजो दिमाग़ पियो ख़राबु थियो। चवां पियो हिकु बिल्डिंग में रहनि था, सुञाणनि कीअं नथा हिक ॿिए खे? मां गजनी ईंदी आहियां। पोइ भाऊ चईंसि बोलो ॿुधायो राखी पैलेस में काएं माड़े ते रहंदा आहियो? चईंसि 5 माड़े ते। चईंसि भाऊ दिमाग़ ख़राबु न कयो, मां बि 5 माड़े ते रहंदो आहियां। मां वाइरो थी वियुमि, मुंहिंजे मग़ज़ जी लौंदरियूं बि फिरनि। मां चयो हे छा? चईंसि ॿुधायो भला फ्लैट नंबर ॿुधायो। चईंसि मां 504 में रहंदो आहियां। उहो सीटे तां उथी बीठो। चईंसि भाऊ मजाक न कयो, मां बि 504 में रहंदो आहियां। अॻो पोइ मुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो, मां उथी बीह रहियमि। चवां भाऊ हे छा था ॻाल्हायो, तव्हां ॿ हिक ॿिए घर में रहंदा, हिक ॿिए खे सुञाणो कीअं था? चईं भाऊ छा आहे न, असां पीउ पुटु आहियूं, टाइम पास न पियो थिए, हिन करे तव्हांजे साम्हूं टाइम पास कयो। अहिड़ो दिमाग़ ख़राबु थियो, अहिड़ो दिमाग़ ख़राबु थियो, चुप करे वञी घर वञी सुम्ही पियुमि। छा कयां, नसीब ई ख़राबु आहे। जय झूलेलाल। त ही हो मोहित कारेरा।